बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो, शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजो सिलसिलो हले पियो सैफ अल मलूक ऐं बदियु जमाल जो किसो अल्फ लैला सीरीज़ में। उन जा 4 हिसा असां तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। अॼु उन साॻे ई किसे जो पार्ट 5 तव्हां दोस्तनि जे ख़िदमत में पेश आहे। कल्ह चौथे किसे में पार्ट में असां तव्हांखे ॿुधायोसीं सैफ अल मलूक क़िस्मत जे चकर में दरपदर थींदो, ठोकरूं खाईंदो 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 अची हिकिड़े ॿेट ते पहुतो जिथे हिनखे बांदर मिलिया, वॾा खच्चर जेॾा बांदर। उहे बांदर हिनखे पाण सां गॾु वठी विया। बांदरनि इशारो कयसि, बांदर अॻियां हे पोयां। चङो हलिया त हिकिड़ो महल ॾिसण में आयो। उन महल में बांदर हिनखे वठी विया। उन महल में जेॾीमहिल सैफ अल मलूक आयो त उन सॼे महल में हिनखे हिकिड़ो माण्हू नज़र आयो, बाक़ी रुॻो बांदर ई बांदर आहे। जॾहिं उन जवान जी नज़र सैफ अल मलूक ते पई, सैफ अल मलूक खां पुछईं, तुंहिंजो नालो छा आहे, कहिड़े मुल्क जो आहे, हिते कीअं आयो आहे, मूंखे पंहिंजो हाल अहिवाल ॾे, लिका आहे न। सैफ अल मलूक चयसि त मूंखे क़िस्मत आंदो आहे, मां पंहिंजी मर्ज़ीअ सां हिते न आयो आहियां। मूंखे त इहा बि ख़बर न आहे त हिनखे छा चवंदा आहिनि, कहिड़ो ॿेट आहे। मूंखे क़िस्मत खणी आई आहे। मुंहिंजे अचण जो हेॾे को इरादो न हो, न मुंहिंजी ख़्वाहिश हुई। मां त सैर सफ़र जे ख़्याल सां निकितो हुउसि, मुंहिंजो मक़सदु कुझु ॿियो हो, पर मूंखे क़िस्मत गेले हिते वठी आई आहे। जवान पुछियुसि त भला ॾे ख़बर, कहिड़े मक़सद सां तूं निकिते आहीं। सैफ अल मलूक ॿुधायुसि त मां असुल में मिस्र जो आहियां, मुंहिंजो नालो सैफ अल मलूक आहे, मुंहिंजो पीउ बादशाह आसिम। पोइ हिन सॼी जुबे वारी कहाणी, बदियु जमाल जी तस्वीर ऐं उन जे ॻोल्हा में जेको दरपदर थियो, उहे सॼो किसो हिनखे आख़िर ताईं ॿुधायो। हिन जीअं किसो पूरो कयो त उहो नौजवान उथी बीठो। हिनखे चई त बादशाह सलामत, मां तुंहिंजे मुल्क मिस्र जो आहियां, मां तुंहिंजे मुल्क जो आहियां। मां उते मिस्र में ॿुधो हो त तूं चीन वियो, पर हिन महिल सोचां थो त किथे चीन, किथे ई। ॾाढी अजीब किसो आहे तुंहिंजो। सैफ अल मलूक चयसि तो सही ॿुधो, निकितो मां बराबरि चीन जे लाइ हुयुसि। वरी पोइ चीन खां पोइ मां हिंद रवानो थियुसि। रस्ते में तूफ़ान आयो, जेके ॿेड़ियूं हुयूं मुंहिंजियूं ॿेड़ियूं सभु ख़तमु थी वियूं, जेके माण्हू हुया उहे बि ख़तमु थी विया। क़िस्मत ज़िंदगी हुई जो रुलंदो रुलंदो मां हिते अची तो वटि पहुतो। जवान चयसि त जेके मुसीबतूं तो ते आयूं, उहे मुसीबतूं तूं काटे चुको आहे। बसि हाणे अलाह जो शुकुरु कर, तूं हाणे सही जॻह ते पहुतो। हाणे तूं हीअं कर, तूं मूंसां रह, हिते रह। ॾाढे मान शान सां मां तोखे रखंदुसि। मां जॾहिं मरी वञा न त तूं थिजां हिन मुल्क जो बादशाह। हे एॾो वॾो ॿेट आहे जंहिंजी का हद न आहे। हे बंदर ईअं सम्झो मुंहिंजी रयत अथई, वॾा कारीगर आहिनि, तोखे हर शइ हिते मिली सघे थी। हिन चयसि अदा तोखे शाबस आहे, पर मां पंहिंजे जंहिं मक़सद सां निकितो आहियां, मुंहिंजो मक़सदु हासिलु न थियो। इन मक़सद जे लाइ भले मूंखे सॼी दुनिया जो चकर काटणो पए न, मां उहो बि काटींदुसि। बाक़ी जे ज़िंदगी मुंहिंजी पूरी आहे, मरी वियुसि त पोइ आहे ॿी ॻाल्हि। नौजवान हिकिड़ी बंदर ॾे इशारो कयो।
बंदर हले वियो। थोड़ी देर गुज़री त उहो ई बंदर ॿियनि बंदरनि सां गॾु आयो। उन्हनि अची दस्तरखाना विछाया। तक़रीबन 100 खनि सोन ऐं चांदीअ जा थांव हुजनि, उहे अची रखियनि। क़िस्मे क़िस्मे जा उन में खाधा हुजनि। उहे खाधा रखी बांदर ईअं बीह रहिया जीअं ग़ुलाम बादशाहनि जे अॻियां बीहंदा। हिन खे चई त वेह खा। खाइण वेठा। खाई ढह कयनि। वरी लोटा अची विया, उन में पाणी हुजे, हिननि हथ धोता। उन खां पोइ 40 शीशा शराब जा आया। हर हिक में अलॻि क़िस्म जो शराब हुयो। हिननि बि पीतो, बांदरनि बि पीतो। सैफ अल मलूक खे ॾाढो ॼण हे अजीब माहौल नज़र आयो। फ़िलहालु हिन खां पंहिंजूं जेके मुसीबतूं हुअसि, जेके रस्ते में इहे हिनखे तकलीफ़ूं आयूं, उहे ॼण हिन खां विसरी वयूं। राति थी, बांदरनि मेणबतियूं ॿारे सोन ऐं चांदीअ जा शमादान उन्हनि में रखियो। कचहरी कंदे कंदे से सुम्ही पिया, बंदर बि सुम्ही पिया। सुबुह जो सैफ अल मलूक सुतो ई पियो हो त जवान थियो। सैफ अल मलूक खे जाॻायो। हिन खे चई त ॾिस नज़ारो त ॾिस। सैफ अल मलूक ॾिठो त सॼो मैदान ऐं झंग जेको बंदरनि सां भरियल हो, जेके ॻणप खां परे हा। इंसानी ॻणप इंसानु ॻणे ई न सघे, एॾा बांदर हुया। पुछई त हे हेॾा बंदर, हे सभु अची गॾु थिया आहिनि, छा सबबु आहे? चई त हे इन्हनि जो दस्तूर आहे त हिन ॿेट ते जेके बि बंदर आहिनि उहे सभु हिते ईंदा आहिनि। इन में के अहिड़ा बांदर बि आहिनि जेके जिन खे 2-3 ॾींहं पंधु बि लॻंदो आहे। हर छंछर जे ॾींहुं इहे हिते गॾु थींदा आहिनि। अची सिर्फ़ु इहो इंतज़ारु कंदा आहिनि त मां निंड मां उथां ऐं मुंहुं मथे करे हिननि खे पंहिंजो दीदार करायां, मुंहुं ॾेखारियां। जॾहिं हिननि जी नज़र मूं ते पवंदी आहे त हू मुंहिंजे अॻियां ज़मीन खे चुमंदा आहिनि, मतिलबु सलाम कंदा आहिनि, वरी पोइ पंहिंजे पंहिंजे कम सां हलिया वेंदा आहिनि। हिन ईअं जो कयो त बांदरनि सभु जेके बि बांदर हुया जीअं ॾिठुनि ज़मीन खे चुमी ऐं पोइ हर को बांदर पंहिंजे पंहिंजे रस्ते सां निकितो। सैफ अल मलूक खे ॼण कुझु हिते मज़ो अची वियो। पूरो महीनो सैफ अल मलूक हिन वटि रहियो। आख़िर हिन खे चई त हाणे तुंहिंजी महिरबानी, तोखे शाबस आहे, तो मूंखे इज़त ॾिनी, पर मां जंहिं मतिलब सां मक़सद सां निकितो आहियां, मूंखे उहो पंहिंजो मक़सदु हासिलु करिणो आहे। मूंखे इजाज़त ॾे त मां वञा। हिन खे घणो झेलियईं, पर सैफ अल मलूक चयसि त न, मां वेंदुसि। चई हाणे ठीकु आहे, जे तूं वञी थो, 100 बांदरनि खे हुकुम ॾिनई त हिन सां गॾु वञ। 100 बांदरनि खे, बांदर अॻियां, हे हुननि जे पोयां हलंदा हलंदा 7 ॾींहं ओ जेको इहो ॿेट हुयो, उन ॿेट जे सरहद ते अची हिन खे पहुचाए। उते पहुचाए हिन खे चयनि, बांदर मोटिया। माना एॾो वॾो ॿेट हो, 7 ॾींहं पंधु लॻो हिन खे, वॾो ॿेट हो। बांदर विया हलिया, सैफ अल मलूक हल हलां हल हलां। 4 महीना वरी बि सैफ अल मलूक खे सफ़र में लॻा। जबल, झंग, रणपट, हलंदो हले, किथे बुख, किथे उञ तंग करेसि, किथे को फल फ्रूट मिलेसि, एतिरे क़दुरु किथे त गाह जा पन उहे खाए। वरी केॾीमहिल पछताए बि पियो त हे कहिड़े मूंखे रीचक थियो जो मां निकितुसि। वरी जे निकितुसि त हिन जवान कहिड़ियूं मिनथूं पई कयूं, छो न मां इन वटि रहां।
पंहिंजे दिलि सां बि जहिड़ो कंदो पियो हले। दिलि में पियो चए त भला मोटां, भला मोटां, हे त ख़बर ई नथी पए, रुॻो समंडी संडा, भला मोटां, वरी हिन जवान ॾे मोटी वञा। अञा इन में हुजे त हिनखे परे खां हिकिड़ी कारी शइ पर चमकंदे नज़र आए, हुई कारे रंग जी पर चमके पई। छा आहे? ॾिसां, वञा त ॾिसां त छा आहे। उन रस्ते सां तकिड़ो 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 जेॾी महिल वेझो पहुतो, ॾिसे त हिकिड़ो महल आहे, आलीशान महल, कारे रंग। चवनि था उहो महल जेको हुयो हज़रत नूह जो पुटु याफ़िस जेको हुयो उन इहो महल ठहिरायो। सैफ अल मलूक महल जे दरवाज़े ते अची वेही रहियो, सोचे पियो हाणे हिन महल में कीअं वञा, महल में अंदरि अलाए छा हूंदो, अलाए महल में केरु हूंदा, अलाए माण्हू था रहनि, अलाए जिन था रहनि। वेठो हुजे पे सोचे। चङो टाइम गुज़री वियो, न को अंदरां ॿाहिरि निकितो, न को ॿाहिरां अंदरि आयो। कीअं ख़बर पई? नेठि तंग थी उथियो, अलाह खे यादि करे ऐं महल में दाख़िल थियो। महल में दाख़िल थियो, हलंदो हलंदो हलंदो, महल वॾो महल हुजे, महल में हिनखे माण्हू ॾिसण में न आयो। चङो इहे महल में वियो, पर हिनखे महल में को माण्हू छेड़ू जी, ईअं माण्हू जी का धप बि नज़र न आयो। चङो जेॾी महिल अॻिते वियो त हिनखे साॼे पासे खां 3 दरवाज़ा ॾिसण में आया, ऐं साम्हूं हिकिड़ो दरवाज़ो हो जंहिं ते परदो लॻल हो। दरवाज़े ते परदो जो लॻल हो त हिनखे थोरो थियो त हिनखे परदो लॻल आहे त पक हिते कुझु हूंदो, हे उन ई दर ते हले। परदो परे करे ऐं दर खोले अंदरि जो वियो। वॾो कमिरो हुजे हिकिड़ो, रेशमी कालीनूं विछायल हुजनि, विच में हिकिड़ो सोनो तख़्त हुजे, उन तख़्त ते हिकिड़ी छोकिरी वेठी, तख़्त ते लटनि कपिड़नि में बादशाही लिबास हुजनि, हार सिंगार अहिड़ा थियल ॼण पहिरीं राति जी कुंवार जीअं सिंगारियल हूंदी आहे ईअं हुजे। तख़्त जे हेठां ॾिठईं 40 दस्तरख़्वान विछायल रखियल हुया, 40 दस्तरख़्वान, उन्हनि में हर हिक में मुख़्तलिफ़ खाधा बि रखियल हुया। सैफ अल मलूक छोकिरीअ जे अॻिते वधियो, सलाम कयईं। हुन सलाम जो जवाबु ॾिनो। छोकिरी पुछियसि त इंसानु आहियां या जिन? सैफ अल मलूक चयसि मां इंसानु आहियां, ऐं इंसाननि में बि ईअं सम्झो त भलो, छो जो मां पाण बादशाह आहियां, मुंहिंजो पीउ बि बादशाह आहे। छोकिरी चयसि पोइ हिते तूं कीअं आयो? पर तर्स, बुख लॻी हूंदई, सफ़र कयो अथई, पहिरियों खा, मूंखे पोइ तूं पंहिंजो किसो ॿुधाए, ऐं इहो बि ॿुधाए त हिते कीअं पहुतई। सैफ अल मलूक उतां दस्तरख़्वान हिकिड़ो खयो, बुख त हुयसि, हिन ठहियो करे खाधो, हथ धोई तख़्त ते चढ़ी वेठो छोकिरीअ सां गॾु। छोकिरी चयसि हाणे ॿुधाए केरु आहे, नालो छा थी, किथां आयो आहे, या हिते तोखे केरु वठी आयो आहे? सैफ अल मलूक चयसि त मुंहिंजो किसो ॾाढो अजीब किसो अथई, वॾो किसो आहे, अजीब किसो आहे। छोकिरी चयसि न ॿुधाईंदे त ख़बर पवंदी न, ॿुधाए त आहीं केरु, किथां आयो आहे, मक़सदु छा अथई? सैफ अल मलूक चयसि मां त तोखे ॿुधायां थो, पर तूं मूंखे ॿुधाए त तूं केरु आहे, हिते तूं कीअं आई आहे, अकेली हिते कीअं थी रही हेॾे महिल में? छोकिरी चयसि मुंहिंजो नालो आहे दौलत ख़ातून, दौलत ख़ातून, हिंद जे बादशाह जी मां धीउ आहियां, जेको सरंदेप ॿेट में, सरंदेप श्रीलंका खे सॾींदा आहिनि, सरंदेप में रहंदो आहे मुंहिंजो पीउ। मुंहिंजे पीउ जो ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत बाग़ आहे, अहिड़ो बाग़ जेको उन सॼे हिंद में आहे, न उन जे भर पासे में, अहिड़ो सुहिणो बाग़ आहे मुंहिंजे पीउ जो। उन बाग़ में हिकिड़ो आहे हौज़। हिकिड़े ॾींहुं मां पंहिंजे ॿानियुनि सां गॾु उन बाग़ में वियुसि,
असां हाउस में लथियूंसीं विहिंजण, उते विहिंजूं बि पियूं, खेॾूं बि पियूं। ईअं ओचितो हिकिड़ी शइ ईअं ककर वांगुरु मुंहिंजे मथां आई, ककर वांगुरु मथां आई, हेठि लहंदी लहंदी सॼी मूंखे उहा शइ ढके वई। तव्हां त ख़बर पई त मूंखे उन खयों, उन शइ मूंखे, ककर वारी जेका शइ हुई उन मूंखे खयों ऐं हवा में उॾामणु लॻी, हवा में उॾामणु लॻी। मां परेशान थियसि। आवाज़ु आयो, चई ए दौलत खातूं, ड्रिज न, घबराए न। मां चुप थी वियसि। थोरी देरि का गुज़री त उन अची मूंखे हिन ज़मीन ते लाथो। जीअं ज़मीन ते मां लथसि त उहा जेका शइ हुई ककर वांगुरु, जीअं मां ज़मीन ते लथसि त उहा बि पंहिंजी सूरत बदिलाए हिकिड़ो नौजवान जी सूरत में मुंहिंजे साम्हूं थी बीठो। मूंखे चई तो मूंखे सुञाणे थी? मां चयोमांसि न, मां त तोखे कोन थी सुञाणा, न तोखे केॾो ॾिठो अथमि। चई मां जिन्हनि जे बादशाह मलक अर्ज़क जो पुटु आहियां, जिन्हनि जो जेको बादशाह आहे मां उन जो पुटु आहियां। मुंहिंजे पीउ जे हुकुम में 6 लख जिन आहिनि जेके हवा में बि उॾामंदा आहिनि ऐं ज़मीन में अंदरि बहिलिया वेंदा आहिनि। अॼु इतफ़ाक़ सां हितां ई टपऊं पिया, मुंहिंजी नज़र तो ते पई। मां तोखे ॾिठो, रूह सट खाधी ऐं हेठि लही तोखे बानियुनि जे विच मां खणी मां हिन मज़बूत किले में खणी आयो। ए मुंहिंजो घरु अथई, मां हिन में रहंदो हुउमि। हे एॾो मज़बूत आहे जो हिते कंहिंजी केरु बि अची नथो सघे, न जिन्हनि मां न इंसाननि मां। ऐं तुंहिंजो जेको मुल्क़ आहे, हिंदु मुल्क़ आहे, उहो हितां खां 120 साल पंधु कजे एतिरो पंधु आहे। सो मुंहिंजो किसो इहो अथई। हाणे तूं परेशान न थी, तूं हिते रह, जेको तोखे खपे तोखे हिते मिलंदो। मां चई त छा कयां? मां बेवस हुअसि। बसि पंहिंजी क़िस्मत जो लिखियो सम्झी ऐं खणी सब्र कयुमि। उन खां पोइ हीअ जेके दस्तरख़ान ॾिसींदो न, हीअ दस्तरख़ान बि खणी आयो, फ़र्श कालीनूं बि खणी आयो। हाणे बुख लॻंदी आहे त मां हितां खणंदी आहियां। इहे ठहिया ठुकिया हिते पिया आहिनि। हर अंगारे जे ॾींहुं मूं वटि ईंदो आहे, अंगारे ते ईंदो आहे, 3 ॾींहं हिते तरसंदो आहे, 4थे ॾींहुं 3 पहरी जे वक़्तु ताईं तरसंदो आहे, पोइ हलियो वेंदो आहे। अंगारे ताईं वरी ग़ाइबु हूंदो, अलाए काॾे हलियो थो वञे, वरी अंगारो थींदो, वरी ईंदो। ईंदो, मूंसां वेहंदो, खाईंदो, मूंसां कचहरी कंदो, बाक़ी ॿियो कुझु बि कोन्हे। मां अॼु बि अहिड़ी पाक आहियां जहिड़ो मूंखे अलाह साईं पैदा कयो। हुन मूंसां अॼु ॾींहं ताईं अहिड़ी का बुरी हरकत न कई आहे। हाणे मुंहिंजो पीउ जेको आहे बादशाह, ताजल मलूक नालो आहे हुनजो, न उनखे मुंहिंजे ख़बर आहे त मां किथे आहियां, ऐं ख़बर पवंदसि बि कीअं। बसि मुंहिंजो किसो इहो। हिन चयसि त हाणे मुंहिंजो किसो त वॾो आहे, तोखे मां जे पंहिंजो किसो ॿुधायां त वरी तूं वारो जिन न अची वञे। हिन चयसि त तूं परेशान न थी, अॼु ई जिन हितां वियो आहे, तूं जीअं पहुते इन खां कुझु घड़ियूं अॻु हितां जिन वियो आहे। हाणे अंगारे ताईं हिते न ईंदो, तूं सुकून सां हिते वेह, पंहिंजो जेको किसो अथई मूंखे आख़िर ताईं सैफल मलूक खे पंहिंजी सॼी कहाणी ॿुधाए। जेॾीमहिल बदी जमाल जे किसे ते हे पहुतो त छोकिरी जे अखियुनि में पाणी अचे।
ऐं छोकिरी चवणु लॻी त हे बदी जमाल, मूंखे तो में इहा उमेद न हुई। अफ़सोस, तो कॾहिं मूंखे यादि बि न कयो, इहो बि तो कॾहिं न पुछा कई त मुंहिंजी भेण दौलत खातूं काॾे वई आहे। ईअं चई ऐं उहा रोअण लॻी। हिते सैफल मलूक जो ॿुधो त माना सम्झी वियो त हीअ इनखे सुञाणे थी, जो मां नालो खयों त हिन बदी जमाल जे ते हिनखे अखियुनि में पाणी अची वियो ऐं बदी जमाल खे ॾोरा पा ॾियणु लॻी। माना हिन जो को बदी जमाल सां वास्तो आहे, माना हाणे मां ईअं सम्झ ॼण पंहिंजे मंज़िल ते पहुतो आहियां ऐं हाणे अलाह कंदो त मुंहिंजी मुराद पूरी थी। सैफल मलूक पुछियुसि त दौलत खातू, तूं आहे इंसान, बदी जमाल त जिन, तुंहिंजी भेण कीअं थी? ये मुंहिंजी भेण, पर थञ शरीक भेण आहे। मुंहिंजी माउ हिकिड़े ॾींहुं हिन बाग़ में सैर पई करे, मुंहिंजी माउ खे उमेदवारी, घुमंदे घुमंदे अम्मा खे सूरनि जी संभाल थी। ऐं मां उते बाग़ में पैदा थियसि। इत्तफ़ाक़ वरी अहिड़ो जो बदी जमाल जी जेका माउ हुई उहा बि पंहिंजे ग़ुलामनि सां गॾु उन महिल बाग़ में, उन खे बि का उमेदवारी, उन खे बि कुदरत जा कम आहिनि, उन खे बि उन महिल संभालियो। ऐं उते बदी जमाल जाए। बदी जमाल जी माउ पंहिंजे कुझु बाननि खे मुंहिंजे माउ ॾे मोकिलियो, कुझु खाइण जूं ऐं ज़रूरत जूं शयूं जेके उन महिल ॿार जे लाइ खपंदियूं आहिनि उहे मुंहिंजी माउ खां न घुराए। मुंहिंजी माउ हुनखे उहे सभु शयूं ॾिनियूं। कुझु घड़ी गुज़री त उहे बदी जमाल खे खणी मुंहिंजी माउ वटि आई। मुंहिंजी माउ बदी जमाल खे थञ पियारी। ॿ महीना पूरा बदी जमाल ऐं उनजी माउ उन बाग़ में असांजा महिमान थिया। वञण वक़्तु हुनजी माउ मुंहिंजे माउ खे कुझु शयूं ॾेई चयो त जॾहिं बि तोखे मुंहिंजी ज़रूरत थिए त मां हिन ई बाग़ में तो वटि अची हाज़िर थी वञा। हर साल उहा असां वटि ईंदी, कुझु ॾींहं तरसी वरी पंहिंजे मुल्क हली वेंदी आहे। सैफल मलूक क़िस्मत जी ॻाल्हि आहे, जेन मां पंहिंजे मुल्क में हुजां हा ऐं उते तूं मूंसां मिली हा न त मां का न का तदबीर कढी, का न का कोशिशि करे ऐं तुंहिंजी मुराद पूरी कयां। पर छा कयां, मां हिते पई आहियां, उन्हनि खे त मुंहिंजी ख़बर बि कान्हे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे, उन्हनि खे जॾहिं इहा ख़बर पए त मां हिते आहियां, ख़बर रुॻो पई न त उहो मूंखे छॾाए बि सघनि। बसि हाणे इन में को रब जो राज़ आहे, मां छा थी करे सघां। सैफल मलूक चयसि, हाणे हिते सैफल मलूक खे ईअं सम्झणु कामयाबी जी चाबी हीअ छोकिरी हथ अची, कामयाबीअ जी चाबी ॼण हीअ हथ अची त जे हीअ हूंदी त मुंहिंजी मुराद पूरी थी। सैफल मलूक चयसि, उथ मूंसां गॾु हल, मां तोखे भॼाए थो वञां। अलाह ते रख, अलाह कंदो त असां पहुची वेंदासीं। छोकिरी चयसि त न, तूं नथो ॼाण, त असांजी वस जी ॻाल्हि न आहे। जे साल पंधु असां ॿई ॼणा कयूं न, हे हिकिड़े घड़ीअ में असां वटि पहुची ऐं असांखे तबाह करे छॾे। हिन चयो, सैफल मलूक चयसि, भला मां लिखी थो वेहां, अचे हू, हुनखे गाफ़िल ॾिसी मां तलवार सां वार करे हुनखे क़तलु कयां। छोकिरी चयसि त न, इहा भुल, तूं हुनखे हरगिज़ क़तलु नथो करे सघे।
जेसि ताईं हुनजो रूह ज़िंदा आहे। सैफ अल मलूक पुछियो त पोइ रूह वरी हिनजो किथे आहे? हिन चयसि मां अलाए केतिरा दफ़ा हिन खां पुछियो आहे, पर सताई न टाईंदो। मां ॾिठि हिकिड़े दफ़े ॾाढो हिनखे बाक़ाइदे मतिलबु मिंथूं करे हिनखे तंग पुछियोमांसि त हू बाक़ाइदे नाराज़ थी, त छो थी तूं मूंखां रूह जो पुछ, तुंहिंजो आख़िर मतिलबु छा आहे? मां चयोमांसि मुंहिंजो ॿियो त मतिलबु केरु कोन्हे, पर हाणे बाबे अम्मा खां अलाए किथे तूं अची मूंखे हिते क़ैद कयो आहे। जेकॾहिं तोखे कुझु थी वञे त मां काॾे वेंदमि? मूंखे घटि में घटि ख़बर त हुजे त तुंहिंजो रूह किथे आहे, किथे महफ़ूज़ त आहे। की मां हिनखे जॾहिं घणो इहो तंग कयो ऐं बाक़ाइदे हिन जॻह मां रोअणु लॻसि त हिन मूंखे चयो त जॾहिं न मां ॼाओ हुउसि त नजूमिन हिसाब करे ॿुधायो त मुंहिंजे रूह जो मौत हिकिड़े इंसानी शहज़ादे जे हथां थी। इंसानी शहज़ादे जे हथां थी। उन जे करे मां पंहिंजो रूह हिकु भंवरे में अंदरि रखियो आहे। उन भंवरे खे हिकिड़ी डॿीअ में मां बंदि कयो आहे। डॿीअ खे वरी ॿी डॿीअ में मां बंदि कयो आहे। वरी उन डॿीअ खे मां पेतीअ में बंदि कयो आहे। उन पेतीअ खे 7 पेतियुनि में बंदि कयो ऐं उन जे मथां संगे मरमर लॻाए मां उनखे समुंड जे किनारे ते पूरे छॾियो। छो जो हीउ जेको किनारो आहे न, माण्हुनि खां तमामु परे आहे। को बि इंसानु कॾहिं बि हिते नथो पहुची सघे। मूंखे तो तंग कयो, मां तोखे तॾहिं ॿुधायो, पर इहा ॻाल्हि वरी कॾहिं ज़बान ते न आणे। ईअं सम्झी इहो राज़ तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में। मां चयोमांसि मां काॾे वेंदुसि, हिते कहिड़ो माण्हू आहे, मां कंहिंसां ॿुधाईंदुसि? मूं वटि केरु थो अचे जंहिंसां मां इहा ॻाल्हि कंदुसि? पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, एॾो तो इंतज़ाम कयो आहे, एॾो सेफ कयोसीं पंहिंजे रूह खे, डॿियुनि में बाक़ाइदे उहो काबू करे वञी किनारे ते पूरे आहियूं। ऐं चई थो त हिते कंहिं इंसान जी बि मजाल न आहे। इंसाननि खां बि असांजो वेट परे आहे। को बि इंसानु हिते नथो पहुची सघे। पर पाण ई ॻाल्हि थो करे त नजूमिन चयो आहे त इंसानी शहज़ादो तुंहिंजे रूह खे मारींदो, ख़तमु कंदो। जेकॾहिं तुंहिंजे मुक़दर में इहा शइ आहे त पोइ इहो कीअं थो थी सघे? मूंखे हिन चयो त ईअं थी बि सघे थो, जे मुंहिंजे मुक़दर में आहे। नजूमिन जो चयो आहे त ईअं थी बि सघे थो। पर को बि अहिड़ो माण्हू हिते ईंदो जंहिंजे आङुर में हज़रत सुलेमान जी आङुर हूंदी, हो इहा मुंडी हूंदी। पोइ जॾहिं न हिते पहुचे, पोइ जंहिं हथ में मुंडी अथसि पाणीअ जे मथां रखंदो, पाणीअ जे मथां रखी ऐं चवे त फलाणे शख़्स जी, फलाणे जिन जी रूह जेका आहे उहा निकिरी अचे, त इहो ताबूत बि निकिरंदा, उहे पेतियूं टुटंदियूं ऐं उन मां भंवरो ॿाहिरि निकिरी वञे अॻियां। ऐं हो भंवरे खे जीअं मारींदो त मां मरी वेंदुसि। सो फ़िलहालु अहिड़ो को मूंखे माण्हू सुझे कोन थो जेको हिते अचे। तूं परेशान न थी। हिन जो सैफ अल मलूक खे इहा ॻाल्हि कई त सैफ अल मलूक चयसि त परेशान न थी, उहो शहज़ादो मां आहियां। हे ॾिस, मुंहिंजे हथ में हज़रत सुलेमान बिन दाऊद जी मुंडी अथई। उहो जेका पीउ हिनखे ॾिनी, जेका हज़रत सुलेमान हिनखे पुट जी ॼमण जी ख़ुशख़बरीअ में चयो त जॾहिं जवान थियनि त हिननि खे ॾिजो, जो हिन मुंडी खईं ऐं जुबो कयूं। चई त हे ॾिस, मूंखे मुंडी पियो हथ, हाणे उथ
हल मूंसां समुंड जे किनारे हल, ॾिसूं त हिन जेको चयो आहे सचु आहे या कूड़ आहे। हल। छोकिरीअ खे बि वीचारी यको फाथल हुई, उनखे जो चङे टाइम खां पोइ इंसानु ॾिठो। आज़ादी त हर कंहिंखे खपे। ॿई उथिया, हलंदा हलंदा अची समुंड जे किनारे ते पहुता। समुंड जे किनारे ते पहुता, छोकिरी उते किनारे ते बीठी। सैफल मलूक समुंड में थोरो हेठि वञी पाणीअ में उते वञी ऐं उहो हथु जेको जंहिंमें मुंडी हुअसि उहो हथु पाणीअ ते रखी ऐं चई त फिलाणे माण्हूअ जो रूह जेको बादशाह अर्ज़क जिन जो पुटु आहे उहो ॿाहिरि निकिरी वियो। हिन अञा ईअं मस चयो त ईअं समुंड में मौजूं थियूं ऐं ताबूत ॿाहिरि निकिरी आयो। ताबूत ॿाहिरि निकिरी आयो। सैफल मलूक पथर खणी अने ताबूत खे टोड़ियो। ताबूत खे टोड़े उन मां पेतियूं पेतियुनि खे टोड़े, पेतियुनि मां पेतियूं, पेतियुनि मां पेतियूं, पेतियुनि मां पेतियूं, तव्हां नंढी डबी निकिती जंहिंमें भंवरो पातल। भंवरो खई, भंवरे खे खणी ॿई आया सिधो महल में अची तख़्त ते वेही। हे जीअं तख़्त ते वेठा, भंवरो हिन जे मुठीअ में हो, हुनजे साह खे तकलीफ़ आई। ईअं ओचितो ईअं वॾी तेज़ अंधारी अची थी ऐं का वॾी शइ हिननि खे उॾामंदे ॾिसनि पिया त उॾामंदी अचे थी, वॾी शइ। पर उतां आवाज़ कंदी पई अचे त शहज़ादा मूंखे मार न, मूंखे मार न, मूंखे जहिड़ो रहण ॾे। मां ईअं सम्झ तुंहिंजो ग़ुलाम थींदुसि ऐं तुंहिंजो मक़सदु मां पूरो कंदुसि। दौलत ख़ातून चयसि त ॾिस जिन पियो थो अचई, हाणे हिनखे भंवरे खे मार। जे हिन इहो महल में अची हुई ऐं हिन भंवरे ते हिन कंट्रोल कई, तोखे बि मारींदी, मूंखे बि मारी, तोखे बि मारींदी, मूंखे बि मारी। इन जे चवण ते न लॻो, इहो कूड़ा ॾटा थो हुजे। सैफल मलूक भंवरे खे ईअं मुठ में वकोड़े, मुठ में वठी मुठ खे ज़ोर ॾिनो। जीअं मुठ खे ज़ोर ॾिनई, मुठ खे ज़ोर ॾिनई त भंवरो ज़रा ज़रा थी वियो ऐं हूअ जेका शइ वॾी आफ़त अचे पई उॾामंदी, उहा बि धड़ाम थी अची महल में किरी ऐं खाक थी। दौलत ख़ातून उथी अलाह साईं जो शुक्र अदा कयो। हिनखे चई त हाणे हिन मां त जिन छुटी, हाणे छा कयूं? सैफल मलूक चयसि जंहिं ख़ुदा हिन मुसीबत में असांखे विधो उहो ई असांजी मदद कंदो। उथो, ॿाहिरि कीअं निकिरूं? हिननि दर भागा, समुंड मां कीअं निकिरनि? 10 दर हिननि भागा, पटियनि 10 दर। उन दरनि खे जेके कील कोका लॻल आहे उहे सोन चांदीअ जा लॻल। उतां रसियूं रसियूं खइनि जेके रेशम जूं, फटा पाण में मिलाए उन रसियुनि सां हिननि ॿधा। तख़्तो ठाहे, ॿेड़ीअ जो तख़्तो ठाहे तयारु थियो। हिननि ॿिन्ही पोइ खयो, ज़ोर ॾींदा ॾींदा समुंड जे किनारे ते पहुता। हाणे माना हिननि ॼण सम्झो त ॿेड़ी असांजी तयारु थी वई आहे। उते हुनखे कंहिं पथर सां उते ॿधी क़ाबू करे आया, मोटी आया महल में। महल में मोटी आया, साईं खज़ाना भरिया पिया हुजनि। जेको हिननि खां खणी सघियो, खजी सघियो, उहो खणी वरी आया अची उहो ॿेड़ी में रखियो। कुझु खाइण पीअण जो सामान जेको हिननि खां खजी सघियो उहो बि खइनि। अची वेठा ॿेड़ीअ ते, 2 फटा खयनि काठियुनि जा ॿाहिनि वांगुरु, उन सां ॿेड़ी खे हलाइण लॻा। ॿेड़ी पाणीअ में,
ख़बर न पई पए त किथे आबादी हूंदी, किथे किनारो हूंदो। हल हलां पाणी पाणी, हल हलां 4 महीना वरी हे साॻो ने ॿेड़ीअ ते हलंदो।